वाह साईं बरकत वाह असां पे के पियो न थे रिका में पुछे हां बात पे हां तकर के दबदा दा दिल को कमजोर हो अचदा हलिया सारिया साईं फरमाइश दी है स्पेशली सारे साहब जनाए तो उमरंदर चमकदार 9 सितारो आवाज असां वो अदर भी सारे नहीं हो यार ना जेको न असा के ये गडाए खड़िया न सही न न न न तू का को पुछिया तू का को न न साईं मां गोल साईं न खड़काया तो न मां ने हां मेरी तरह पाजी मत से ना पीछे पाजी मत के बंदो करो हां अदा 20 25 नसी वो शेर बुधाए पर शेर या उस्ताद बुखारी जो या नबी साईं इन असर चौथी पर्ची जेको से पाई मर्जी अच्छा मां एक दुखो करण को है साईं ने फन फत के तो असल में सही बात तो होती कहना है बुधाए पर तो सारे विचतल गाला में शीशी और लगना है बुझी बता दे दुकान बात शेर वठ बात अरे थको का नहीं है तो थक नहीं तो हम तो मजे में तो कभी ये निकल जो है आज ठीक है ने खत्म नहीं ना तो थोड़ा थोड़ा समझाई था वेरी गुड अरे सारे है सारे सही निकलियो आर्टिस्ट आए हां आज सब एक दोस्त इब्राहिम गुरु अरे मते स्टेज पे ऐं पंहिंजे हिते जो करे जेको तरस नसी इब्राहिम खां पोइ असां शहज़ादे खे चवंदासीं त असांखे वधीक हिकिड़ो सुठो गीत ॿुधाए छा तो चल पंहिंजो को मशहूर डायलॉग ॿुधायो अरे वाह पंहिंजो याकूब अचे माइक्रोफोन वाह रे शुक्र वाह वाह शुक्र वाह वाह दा वाह हेलो बा क्यों मां अजायो वक्त तो न वजायो आहे ये मुजावार उस ते अच्छा ना इंतिया अरे आशिक है वाह सही वाह लगे तो इब्राहिम के ईद ते मानी न ॾिनो गुलाब चाहे के गुलाब चाहे मते स्टेज ते अचे मोहन सामू पानी भरपूर परफॉर्मेंस दे हिम्मत ये मुझे लोड़ियो इनके मुझे तरफा शाबाशी है सलाम दिया है सुबह को जेको भी कम कयो है प्रोग्राम के बेहतर डांस देखा रुठल दोस्त ने मजायो अरे गुलाब है चल परियो वञ गुलाब हाँ सही परियो वञ वाह सही वाह हाँ सही है हलवा परचाइस हलवा परचाइस बाबू केड़ी बात से रुठो है यार आज मुझे खबर नहीं आया वो पूछी तो केड़ी बात रुठो है तू चेचे बढ़ते सबर की वो एडवांस पे पैसा ले सपोज जिस खबर मेहमान के सामने बोले ना सजी टके की सकते आया बोले छाते वाला है बाबू इने में मुझो करो कसूरा तो मुके छाते तो मां ने कहा जो जिम्मेवार है खड़े जिम्मेवार निभा जा सकते मां जगह जिम्मेवारी खई तो मां ने छा क्या अगलो मजबूर मानो ए उन के मां छा चवा गुलाब मां ती ये गालियों बर्दाश्त करे अरे मां पाजे सिर ते खड़ी है पर जेके सामने दोस्त बैठा उहे ठा सोचीदा तही कोई फराडी बास में फराडी आयो वाले ने गाल सामू हुई
ऐं हू आया बि हुया बस असां मजबूरी थी वई छा बस कर अगे मुझे मत में सूरा तो बेहतर मेरे मत में दूर के तुमचे इन रवैयन जे करे तुमचे इन रवैयन जे करे माण्हू मूंखे हाणे लाम तो था करन मुझे मत आदमी था हाणे मां तोखे हथ ॿधी माफ़ी थो घुरां यार मूंखे माफ़ कर भाउ तोखां मूंखे ग़लती थी आहे हुनजी माफ़ी ॾे तुझी ॻाल्हि त ॿुध भला मां माफ़ करण जो ठीकु कयो आहे शम्स बि चए माफ़ कर तूं बि चए माफ़ कर लूसी दोस्तों सां पाताई अब पर्ची आशिक तू भी खण दे ऐं छा बात न न तू पांची पर्ची खण न न ये नथी दई पर्ची तू के खणी पदी बाबा पर्ची आशिक खण बाबा आशिक पर्ची बाबा ना सही पर्ची तो के कानूनी तौर ते खणी आ सजी संगत खई आ बाबा मां एक पकवान न न न अग में पर्ची 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 हां छाए बाबा यार हे हाँ हाँ सही है न विलन जे अंदाज़ में को भी डायलॉग जो किरदार कयो न न कयो थी त भला पोइ उनखे असां छा कयूं अबा पोइ कर विलियन जो किरदार हो तोखे अबा हा यार विलन जो किरदार हो कर जिंदगी में कोन कयो बाबा न कयो थी त हाणे कर तोखे ॾिनो से किरदार अरे विलन कर विलन का स्टार्ट हा मां तुझे कितना दफा समझाया पर शायद तुझे दिमाग में मुंहिंजी ॻाल्हि कोन थी वई मूंखे तुंहिंजनि खे सिधो करणु ईंदो सभिनि खां ॿिनि टिनि ॾींहंनि जे अंदरि मां जेकॾहिं तोखां प्लाट सां कब्ज़ो न छॾायो त मुंहिंजो नालो आशिक़ न आहे वाह सही वाह वठी कर हाँ रियाज मैसर वाह रियाज मैसर साहब की गुजारिश में बन के हाँ राज रियाज मैसर से जो फन पेश करे ॾाढो ॾुखियो अमल हूंदो आहे तव्हां लाइव परफॉर्मेंस कयो को बि ॾाढा हल त पर्ची ॾे सवा रियाज पर्ची खम रियाज पर्ची खम पर्ची रियाज रियाज पर्ची खम रियाज पर्ची खम कहिड़ी बि खम वठो वासेवा को बि गानो ॿुधाए वधीक न इहो मुंहिंजे हलणु घुरिजे या पर्ची मां ॿुधायां हाँ सही न हाणे तव्हां ॿुधायो हाँ 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 हिकिड़ो वधीक समुद्र किनारे समुद्र किनारे समुद्र किनारे समुद्र किनारे वारी जो घर कितने ठायासीं भलो ठायासीं वारी जो घर ठायो से दुख जायो से दुख जायो से दुख जायो से तुझो प्यार तेज हवा में पिए मरे जी कोशिश हुई बहते पानी में कागज जी बेड़ी तरण जी कोशिश हुई लोग झड़ोई लोग घणोई रोक्यो टोक्यो पोइ बि तोखे चाहियो से वारीअ जो घर ठाहियो से तोखे चाहियो से तोखे चाहियो से तोखे चाहियो से तोखे चाहियो से वाह सही वाह अच्छा पर्ची खण बि साईं हाणे इहे थींदी आख़िरी वक़्त में इहे थींदो आहे ऐं आशिक़ शुरूआत ईअं कई मां अरशद महमूद खे मारियो वरी विच ते अहिड़ो फसियईंसि
भलो लिखियल ॾाढो भलो लिखियल भाजी मर्ज़ी सां कुछ भी करे दिखाओ वरी निकालो बिस्मिल्लाह भाई मैं ये जेके माण्हू वेठा दोस्त वेठा ये आवाज़ असल में ॻाल्हि इहा आहे रियासत हीउ जेको असां सिलसिलो रखियो आहे न हीउ दोस्त जेके ॾिसण वारा आहिनि ॿुधण वारा